अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स, जैसा क्लास 9th जी केमिस्ट्री चैप्टर नंबर 9 के क्लास है केमिस्ट्री जो चैप्टर नंबर 9 जेको आहे इट बिलोंग्स टू थर्मोकेमिस्ट्री। सब खां पहिरियां थर्मोकेमिस्ट्री आहे छा? बेसिकली thermochemistry is the branch of physical chemistry as well as thermodynamics concerned with heat changes of chemical reactions. Basically जॾहिं बि असांजा chemical reaction थींदा आहिनि त इहा ॻाल्हि यादि करणी आहे त हमेशह chemical reaction जे दौरान heat exchange थींदी आहे either from the surrounding to system or from system to surroundings। यानी यह ॻाल्हि असांखे सम्झणु घुरिजे त असांजा जेके बि केमिकल रिएक्शन थींदा आहिनि उनमें तवानाई जो अहम किरदारु हूंदो आहे, यानी तवानाई उनमें चेंज थींदी आहे। मिसाल तौर ते जेकॾहिं असां केमिकल रिएक्शन खे डिफाइन कंदा आहियूं त बाबा ब्रेकिंग ऑफ बॉन्ड ओल्ड बॉन्ड्स, ब्रेकिंग ऑफ ओल्ड बॉन्ड्स एंड मेकिंग ऑफ न्यू बॉन्ड इस कार केमिकल रिएक्शन। यानी पुराना बॉन्ड ब्रेक थींदा, नवा बॉन्ड ठहंदा त इन जी माना त असांजो केमिकल रिएक्शन थी थो। पर बॉन्ड ठहण जे लाइ वी रिक्वायर एनर्जी, असांखे तवानाई घुरिबल। वरी जॾहिं बॉन्ड ठहंदो वरी तवानाई ते असर पवंदो। इन जी माना त केमिकल रिएक्शन जे दौरान जेका तवानाई में तब्दीली अचे थी असां उनखे थर्मोकेमिस्ट्री चवंदासीं। ऐं जेके केमिकल रिएक्शन तवानाई जे तब्दीली करे थियनि था उनखे असां थर्मोकेमिकल रिएक्शन चवंदा आहियूं। थर्मोकेमिकल रिएक्शन जा ॿ क़िस्म आहिनि, हिकु असां एंडोथर्मिक चवंदासीं ऐं ॿियो असां एक्सोथर्मिक चवंदासीं। बेसिकली एंडोथर्मिक रिएक्शन ॿिनि लफ़्ज़नि ते मुश्तमिल आहे। एंडो मीन्स इनसाइड, थर्म मीन्स हीट। A reaction in which heat is supplied from surrounding to system, यानी अहिड़ा रिएक्शन जंहिंमें हीट जेको आहे सराउंडिंग खां सिस्टम की तरफ ट्रांसफर थी उनके असां एंडोथर्मिक रिएक्शन चवंदासीं। मिसाल तौर ही असांजो हिकिड़ो सिस्टम आहे। सिस्टम तव्हांखे ख़बर आहे एनीथिंग व्हिच इज अंडर ऑब्जर्वेशन इन दी लेबोरेटरी और एल्सवेयर इज कॉल्ड अ सिस्टम। मिसाल तौर असां लेबोरेटरी में आहियूं ऐं ही असांजो बीकर आहे ऐं इन जे अंदर केमिकल रिएक्शन थी रहियो आहे। त इन केमिकल रिएक्शन में जॾहिं असां हीट सप्लाई था कयूं त यानी सिस्टम जेको आहे सराउंडिंग खां हीट पाण में शिफ्ट करे असां उनखे शिफ्ट कयूं था। त अहिड़े रिएक्शन खे असां एंडोथर्मिक रिएक्शन चवंदासीं, यानी अहिड़ा रिएक्शन जंहिंमें हीट केमिकल रिएक्शन खे प्रोवाइड कई वञे त उनखे असां एंडोथर्मिक रिएक्शन चवंदासीं। मिसाल तौर नाइट्रोजन react with oxygen and also we provide the heat that makes a compound that is the endothermic reaction। उन खां अलावा इहा ॻाल्हि बि यादि करणु घुरिजे त हमेशह एंडोथर्मिक रिएक्शन में असां हीट जेको आहे पॉजिटिव लिखंदा आहियूं, छाकाणि त असां सप्लाई था कयूं हीट, त इन करे असां डेल्टा एच पॉजिटिव हीट। उन खां अलावा एक्सोथर्मिक रिएक्शन, exo means outside, therm means heat। A reaction in which heat is evolved from system to surrounding, माना अहिड़ो रिएक्शन जंहिंमें सिस्टम खां सराउंडिंग जे तरफ़ हीट शिफ्ट थिए लीक थिए त उनखे असां एक्सोथर्मिक रिएक्शन चवंदा आहियूं। मिसाल तौर तव्हां ॾिसी सघो था त हिकिड़ो असांजो केमिकल रिएक्शन आहे जंहिंमें कार्बन ऐं ऑक्सीजन पाण में रिएक्ट कनि था ऐं नतीजे में असांखे कार्बन डाइऑक्साइड मिले थो ऐं हीट जेको आहे उहा सिस्टम खां ॿाहिरि पई वञे। हीट इज रीच फ्रॉम सिस्टम टू सराउंडिंग, यानी सराउंडिंग जी हीट जेका आहे उहा इंक्रीज पई थी ऐं सिस्टम जी डिक्रीज पई थी।
अहिड़े रिएक्शन खे असां एक्सोथर्मिक रिएक्शन चवंदासीं। हाणे असां जेकॾहिं एनर्जी प्रोफाइल ॿिनी रिएक्शन जो ॾिसंदासीं त बेसिकली थिए छा पियो, हिते तव्हां ॾिसी सघो था त रिएक्टेंस असांखे प्रोडक्ट ॾियनि पिया, पर हिन में एंडोथर्मिक रिएक्शन में तव्हां ॾिसी सघो था त हिते जेका हीट आहे, एनर्जी जेका आहे उहा वधीक आहे कंहिंजी प्रोडक्ट्स जी हीट वधीक आहे एज कंपेयर टू रिएक्टेंस। त असां इहो चई सघूं था त एंडोथर्मिक रिएक्शन में प्रोडक्ट जी जेका हीट आहे उहा वधीक आहे। ऐं वरी असां जेकॾहिं एक्सोथर्मिक रिएक्शन में ॾिसंदासीं त असां हिते ॾिसी सघूं था त हिते प्रोडक्ट जी जेका हीट आहे उहा घटि आहे, यानी उनजी तवानाई घटि आहे एज कंपेयर टू रिएक्टेंस। उन खां अलावा तव्हां ॿिनी एनर्जी प्रोफाइल में हिते जेका शइ ॾिसी सघो था त हिनखे असां एक्टिवेशन एनर्जी चवंदा आहियूं। हाणे एक्टिवेशन एनर्जी छा हूंदो आहे? बेसिकली एनर्जी, मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी that particle must have in order to react is called activation energy। यानी घट में घट तवानाई रिएक्टेंस के रिक्वायर हूंदी आहे त जीअं हू प्रोडक्ट ॾियनि त उनखे असां एक्टिवेशन एनर्जी चवंदासीं। त हाणे असांजो क्लियर थी वियो कान्हे त बेसिकली असांजा जेके बि केमिकल रिएक्शन थियनि था उन्हनि में तवानाई जेका आहे उहा चेंज थी थी, एक्सचेंज थी थी, आइदर फ्रॉम द सिस्टम टू सराउंडिंग और फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टम। यानी असां इहो चई सघूं था मेकिंग ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड इज कॉल्ड एंडोथर्मिक रिएक्शन। यानी जॾहिं असां बॉन्ड खे तोड़ींदासीं त असांखे तवानाई घुरिबल हूंदी। एंड मेकिंग ऑफ अ बॉन्ड, जॾहिं बॉन्ड ठहंदो एनर्जी इज रिलीज्ड, तवानाई खारिज थींदी। इन हिसाब सां अॼु असांखे क्लियर कॉन्सेप्ट जेको आहे उहो यकीनन असांखे सम्झ में अची वियो हूंदो त एक्सोथर्मिक रिएक्शन छा आहे ऐं एंडोथर्मिक रिएक्शन छा आहे, ऐं इन्हनि ॿिन्ही जो तालुक़ु जेको आहे उहा फिजिकल केमिस्ट्री जी हिकु ब्रांच आहे या थर्मोडायनामिक्स जी हिकु ब्रांच आहे जंहिंखे असां थर्मो केमिस्ट्री चवंदा आहियूं। उम्मीद आहे त ॿियो बि टॉपिक तव्हांखे यकीनन समझ में आई हूंदी। जेकॾहिं को सुवाल आहे त तव्हां कमेंट्स में पुछी सघो था। महिरबानी, थैंक यू।